सकी ओ सकी काथिया करे इते आया काॾे वेंदसि? टेम छा थिया करे 10 थिया आहिनि। ख़ैर त आहे? कुछ न करे ये पुछो मैं करे वञी आहे स्कूल त भलो न हो, हर भरू ॾींहुं खारियो न इहो बि। न न मिस पोइ मूंखे मारे आहे। टपालणी आहे हिकिड़ी, उन ॾींहुं बि टपाल पुॼाइण खां हिते अची निकिती आहे। हया सिखो, मिस खे टपालणी छाकां ख़राबु थियो आहे? पोइ तोखे दां छो ॾिनई? मूंखे न ॾे, बाक़ी कंहिंखे ॾे, पाड़े वारनि खे ॾे। मां तुंहिंजी माया कन? पढ़ाए सही पाण न, दोद वरी माते। मिस जो चवणु वठंदे त सुरखुरू थींदे, न त पीउ वांगुरु सुबुह जो गॾु गॾु ढुकाए ऐं हरुकाइण हलियो वेंदे ॿनी ते। सकी टेम छा थिया करे 10:15 थिया आहिनि। तुझो भला घड़ियाल ख़राब आहे छा करे टेम वधे ई नथी करे? न घड़ियाल त सही आहे। जे घड़ियाल सही आहे न करे त पोइ मुंहिंजो आख़िरी रोज़ो थी करे। एतिरे में दम धणीअ हवाले, अञा त चोथों रोज़ो आहे। सुखनि बटालुनि ते रखां थी करे, सुखनि बटालुनि ते छोड़िया थी करे। हुजे तव्हां पाड़े वारनि में को अरकान त मां ईअं शाका सिद्ध करे गुज़ारिया करे। चङो अफ़तारी का शरबत खणी वञजांइ बसि न। पकोड़ा बाक़ी पिणे ॾींदो करे। पकोड़ा वरी ॿिए कंहिंखे ॾिस न, एॾो मलूका जो घर थी मोरा आहे। चङो शरबत तयारु करके रखिया करे, मैं टेम पे पहुंच जाऊंगी करे। हा अचिजांइ शाम। पतो इब्लीस, तोखे बंदि न कयूं छा? मूंखे छो बंदि कंदा? मां को शैतान आहियां छा? मां चयो त तूं शैतान आहियां, तूं पाण खे पाण थी चवीं? तव्हांजो मतबल छा आहे? रोज़ छोकर सां जहिड़ो, रोज़ छोकर सां जहिड़ो। तव्हां छोकर खे घर करणु ॾींदव न ॾींदव? इहो जेको वात हिते थी करे न, इहो अगरि धीअ सां करे न त टके टके जी ॻाल्हि ते थेले में हथु न हुजेसि। तव्हां बि छोकर सां नूद थियूं कयो, हिक खां 2 ॼणियूं थियूं वठोसि। इहो अंधनि वांगुरु ॿुधी ॿुधल ॻाल्हियुनि ते न लॻो न। कहिड़े ॾींहं सां 2 ॼणियुनि थी वरितो अथसि? असांजा अमर पंहिंजा वारा रखियल आहिनि। हिकिड़े ॾींहुं हो जहिड़ो कंदी अथसि, ॿिए ॾींहुं मां वठंदी आयासीं। मञूं ई न त जहिड़ो कयोसि थियूं। इहो बि ॾिस त तवारी 2 ॼणियुनि सां जहिड़ो थी करे, न वॾी न नंढाई, न अदब न इख़लाक़। मां वारी त ॾिठे वाइठे ख़राबु आहे। तव्हां जेके खीर जूं धोतला हो त सभ खे ख़बर आहे। राॼ सुञाणे थो तव्हांखे बि। वीचारी नुंहं खे चीचलाए चीचलाए ऐं जा मरी वई, छुटसि जिंद। मारे हरकनि खे अलाह थो, असां छड़ी वसीलो बणियल आहियूं। वसीलो बि अहिड़ो माण्हुनि खां तर त पायो अथव। मुंहिंजी पोपरी गूंगन मिसलिया, असुली वात मूं अल्फात ई न कढंदी आहे। तव्हां मजबूर कयो अथसि वात करण ते। वनवाह में विहारे जो छोरी खे सबक़ ॾिनई त असरु त थींदुसि न। नंढी नंढी ॻाल्हि ते तपी बाहि थी वञे। इहो बि नथी ॾिसे त अॻियां केरु आहे। हूअं ई तव्हांजी जंहिंसां न लॻे, न मुंहिंजी थोरी थी लॻेसि, मुंहिंजी दुश्मन जी धीअ आहे न। यारनि जूं बाहियूं ॿारनि मां थी कढे, असांखे ख़बर नथी पवे छा? नियत अथव अमड़, पंहिंजी नियत। मूंखे इहो दिलि में बि न आहे। उहो असां बि ॾिसूं था, तुंहिंजी मलूका सां नथी लॻे। मलूका त थी तुंहिंजी नुंहुं, पोपरी कहिड़ो ॾोहो कयो, उहो त सॻी पोटी आहे तुंहिंजी। जेतिरा कख पोपरी खान ते मां विझंदी थी अचां न, ख़ुदा जे कागर में लिखियल आहिनि। जाकू छोरी परणिजी आई त इहा ॾमिरी वेठी आहे ॼणो असां ते। अञा ॻाल्हाए मस त छोरी ट्रपा थी ॾे। शादी खां पहिरियों त भला चङी ई ईंदी हुअसि, अदब इख़लाक़। परणि खां पोइ सभु लगाम लही विया अथसि। रोशन किथे आहे? सुतो पियो आहे अंदरि, किनी मुंडी कयूं, काॾे वेंदो? अबा रोशन, 2 मिंट ॿाहिरि था अचो भा। अब मां थोरो रंज न आहियां, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। सौट खे निकाह करे वठी आई त हाणे इन जो ख़्यालु रखणु कंहिंजो फ़र्ज़ु आहे? जवाबु ॾे न। मुंहिंजो आहे। अबा हो नई बर्गर छोकिरी आहे, हुनखे कहिड़ी बीह त बर्गर कंहिंखे कई? पोपरी खे। मां इहा अथसि पीउ कुअल, छोरी वरी बर्गर। चाची तूं त चुप कर, रुगी टोक जी आदत थी। रमज़ान में त कुझु ख़्यालु कयो। बर्गर या बर्गर न मिटी। मां इहा अथसि घाड़ जेका खयूं बीठी आहे, ऐं इहा गोॾे जहिड़ो बूथ पोपरी खान, इहा वरी बर्गर थी आहे असां का नई मों। तव्हां को सुहिणी आहे, दिलि जाए कयो। मुंहिंजे पोपरी जहिड़ी छोकिरी अथव सही सॼे ख़ानदान में। शुक्र आहे अहिड़ी का ॿी न आहे, हिकिड़ी असांखे पटका पाराए छॾिया आहिनि। ऐं मूं तुंहिंजे हथनि सां टुई धोती आहे, मूंखां छो पे शर्माई? कूती आहियां।
अम्मा ॾिते त न मूंखे तुंहिंजी भेण ॻाल्हियूं थी ॾे। बुछड़ा मासी आ हुजती कराई। एली उधम ते नथी तपे। ए छोकिरा तूं त सफ़ा बेकार आहीं। असीं बि दुनिया घुमूं पिया, तूं त सफ़ा चढ़ियल आहीं। हयासे को बुछड़ा सिंधी में चवंदा आहिनि माउ न वियाई मासी वियाई। माउ जे हंध ते हूंदी आहे मासी। मां ते नथी तपे माती। ए नंढड़ो आहे मूं तोखे खीरु पीआरियो आहे, सॼो ॾींहुं मुंहिंजी कच्छ ते हूंदो आहे। हींअर ॾिस ॼण मासी खे सुञाणे ई कोन पियो। यादगिरो न अथसि न, हिन ई माण्हू सां सफ़ा ठुप ॻाल्हाईंदो ई न आहे। इहो एतिरो बि तोसां ॻाल्हायो अथई। मूं भितर खां कपिड़ा आंदा आहिनि, पैंटां शर्टां। उते शहर में माण्हू सुथण चलो पाइनि कोन, रुगी पैंटनि शर्टनि ते ज़ोर अथनि। हिन खे मासूमड़ो न ॾिस, हे मोतबर सुथण चलो न पावई। ज़री घणी आहे, विॼ जो ठहियलु आहे, विॼ जो। कावड़ में अचे न पोइ तूं ॾिसेसि, इहो वसला भञंदो, इहो थांव कॿट मां कढी पट ते उछलींदो, वॾी ज़ियानी कंदो आहे। मूं वारो बेबू सुधरियल आहे, कंट्रोल में हूंदो आहे घर में, मजाल जो को लफ़्ज़ कढी वञे। वठी अचेसि या न, यकी ॾिठो बि न आहे। अधी बेबू जी पढ़ाई पई हले। रमज़ान खां पोइ बेबू जा पेपर आहिनि निभागा। पेपरनि में बेबू खे को बंदूक खणी वञे जो बेबू केॾांहुं वञे। इहो बेबू कमिरो थेलो, इहो पढ़ाई फोनी जे करे। एतिरो पढ़णु न ॾेसि, चरियो नथी वञई। कोन थो थिए चरियो, पढ़ंदो न गॾु चारींदो छा। मुंहिंजी पुछा करई। ए चवंदो आहे मासी मलूकान जी यादि थी अचे। पोपरी सां नंढे हूंदे गॾु खेॾियो आहे न। पोपरी खे फिरणी चवंदो हुयो। मूंखे चवे अम्मा हल त फिरणी वारनि ॾे हलूं। आउं चवां बेग़ैरत फिरणी वरी कहिड़ी आहे। चवे मां सां पोपरी फिरणी आहे। आज़ाद जो हवालु ॾे। आज़ाद मैट्रिक क्लियर कई आहे, फर्स्ट ईयर जी दाख़िले लाइ कॉलेज पियो ॻोल्हे। मां सां मिट्री कर न, फलक ॾे न मूंखे भितर खां। न आदी नंढे लाजो मिटियोसीं कयूं कोन, पीर जो सख़्तु खिलाफ़ु आहे। ख़बर पवेसि त मूंखे उफट मारे छॾे। तुंहिंजे चवण में आहे, हाणे तोखो ज़ोरिया छा। हूअं जीअं आउं चवंदसि तीअं कंदो, पर मिटी माइटी जे मामले में सफ़ा सूअर आहे। पंहिंजे भाइरनि खे संग कोन थो ॾे। सचाई नथी करे न त छा नथो थी सघे। अंधनि वञी मुल्तान लधो। आउं हिननि अंधनि खे ॻोल्हियां पई। इहे मुल्तान विया छो? हिकु अंधा वरी वॾो सफ़र। इन्हनि खे ज़िंदगी प्यारी न हुई छा? मुल्तान विया बाक़ी असां का आज़ार करे विया। जंहिंखे ॾिस अंधनि मुल्तान लधो आहे, ऐं हीअ बि न पिया करे सघो। आउं हिननि अंधनि खे ॻोल्हे मोचड़ा हणंदसि। छो विया? अधी पढ़ाई पई हले बेबू जी, अधी पढ़ाई पई हले बेबू जी। रमज़ान वारी ईद खां पोइ पेपर अथसि। पेपरनि में बेबू खे को बंदूक खणी वञे, बेबू काॾे न आहे वेंदो। बेबू अधी पढ़ाई पई हले बेबू जी। रमज़ान वारी ईद खां पोइ पेपर अथसि। पेपरनि में बेबू खे को बंदूक खणी वञे, बेबू खे को बंदूक खणी वञे, केॾांहुं कोन वञे। इहो बेबू, इहो किताब, इहो कमिरो। अधी पढ़ाई पई हले बेबू जी। अधी पढ़ाई पई हले बेबू जी। रमज़ान वारी ईद खां पोइ पेपर अथसि। पेपरनि में बेबू खे को बंदूक खणी वञे। आज़ाद जवाब ॾे। आज़ाद मैट्रिक क्लियर कई आहे, फर्स्ट ईयर जी दाख़िला लाइ कॉलेज पियो ॻोल्हे। आज़ाद मैट्रिक क्लियर कई आहे, फर्स्ट ईयर फेमस थींदी वैसे अगरि इहो चयो त न। आज़ाद मैट्रिक क्लियर कई आहे, फर्स्ट ईयर